यूनिवर्सिटी में 14 नवंबर से टोपी अजरक ॾियारो मल्हाए थो वञे। इन हिसाब सां असां सां IT डिपार्टमेंट जो डायरेक्टर मौजूद आहे। अचो त उन्हनि खां पुछूं था हिन टोपी अजरक जे हवाले सां उन्हनि छा चवणु आहे। ही अॼु 14 नवंबर ते सॼी सिंध यूनिवर्सिटी में कल्चरल डे मल्हायो पियो वञे। तव्हां ॾिठो हूंदो त IT में बि उन सिलसिले में असां वटि ही सुबुह खां वठी जेका आहे सा सेलिब्रेशन हले पई। असां वटि मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाईंदड़ ॿार पढ़नि था, जेके सिंधी बि आहिनि, उर्दू भी ॻाल्हाइनि था, पश्तो भी ॻाल्हाइनि था, अरबी भी ॻाल्हाइनि था, सराइकी भी ॻाल्हाइनि था, बलोची भी ॻाल्हाइनि था। पर अॼु तव्हां ॾिसो हूंदो त हू सभु हिकिड़े ई रंग में रंगियल आहिनि, उहे सिंधी कल्चर जे रंग में रंगियल आहिनि ऐं उन्हनि खे उहे जेको आहे सो सभु गॾिजी इहो अॼु पैगाम पिया ॾियनि त सिंध जी धरती जेका आहे सा अमन जी धरती आहे, मोहब्बत जी धरती आहे। असीं हिन कल्चर जे वसीले सां ई हिक ॿिए जी सां जुड़ियल आहियूं ऐं इहो हिकिड़ो वॾो पैगाम आहे असां सभिनी लाइ त सिंध जा माण्हू जेके आहिनि से मोहब्बत मां कंदड़ माण्हू आहिनि ऐं उहे सदाईं ख़ुशि ऐं आबाद रहंदड़ थी रहण था चाहिनि। ही मीर या जमाली असां सां गॾु आहे इकोनॉमिक्स थर्ड ईयर डिपार्टमेंट जो। इन खां पुछूं था सिंध यूनिवर्सिटी कल्चर डे खे कींदा इंजॉय कनि। असां ॾाढो सुठो इंजॉय कयो आहे। हिन फैकल्टी में त असांखे वधीक मज़ो आयो आहे, छो जो हिते कंबाइन थी 16 डिपार्टमेंटनि गॾु मल्हायो आहे। हुन में असां ॾाढो इंजॉय कयो आहे, छो जो फैकल्टी खे हिन भेरे वधीक सजायो वियो आहे। डिपार्टमेंटनि में अजरकूं वणनि में सभिनी में वण लॻाया विया, अजरक लॻाया विया। ॿियनि डिपार्टमेंट खां असां वधीक हिते इंजॉय कयो आहे। हिते रस्मी तौर ते जेके कुंवार घोट जा रस्म थिया आहिनि उहे बि असां इंजॉय कयो आहे। असांखे कुझु ॾुखियाई इहो थियो आहे जो असांजो गाॾियूं ॿाहिरि रोकाए छॾियूं, उहो असांखे ॿाहिरि मथां अॻिते अचणु न ॾिनूं। असां पंधु आयासीं, बाक़ी अंदरि फैकल्टी में असां ॾाढो इंजॉय कयो आहे। सिंधी यूनिवर्सिटी जी एकता ॾींहुं जेका 1 डिसंबर ते मल्हाई थी वञे, उन हवाले सां तव्हां कहिड़ियूं तयारियूं आहिनि? उन लाइ असां तयारियूं कयूं था, पर हींअर फ़िलहालु त असांजा पेपर मिड आहिनि, उन्हनि जे लाइ तयारियूं उन लाइ कयूं पिया। असां फ़िलहालु हीअ इंजॉय कयो आहे, छो जो हींअर असांजा पेपर वग़ैरह न आहिनि। हींअर असां फ्री हुआसीं, उन लाइ कयो आहे। अॻिते वरी असांजा पेपर अचनि था, उन लाइ असांजो ख़ासि एतिरो तयारी न हूंदो आहे। ॼामशोरो सिंधी यूनिवर्सिटी आर्ट फैकल्टी में टोपी अजरक डे मल्हायो वियो, जेका 14 नवंबर ते सॼी सिंधी यूनिवर्सिटी मल्हाई वई। इन सां पार्क ते हिकिड़ो ग्रुप वेठल आहे जेके टोपी अजरक मल्हाए रहिया आहिनि। अचो त हिननि खां कमेंट्स सां वठूं त हिननि छा चवणु आहे। जी सर। जी अदा बिल्कुलु असां ॾाढो इंजॉय कयो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे त बिल्कुलु टाइम 3 थी विया आहिनि, तंहिंजे करे असां अॼु कुझु साई पढ़ण जे लाइ वेठा आहियूं। बाक़ी इंजॉय त फुल कयो आहे, डांसूं कयो आहिनि, गाना ॻाया आहिनि, नारा ॻाया आहिनि। गलो तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजो बिल्कुलु सुकी वियो आहे ऐं सॼो ग्रुप जेको मुंहिंजो आहे बिल्कुलु असां गॾिजी इंजॉय कयोसीं ऐं तमामु ज़बरदस्त गुज़रियो। हा, हर दफ़े खां हिन भेरे तव्हां ॾिसी सघो था ही फैकल्टी खे केतिरो सजायो वियो आहे। हुन सां गॾो गॾु बहितरीनु नमूने सां जेको आहे सेलिब्रेट कयो वियो आहे ऐं हर दफ़े ईअं थियणु घुरिजे ऐं ज़रूरी आहे बिल्कुलु यूनिवर्सिटी में कल्चर जो असांजी सकाफ़त आहे उनखे सेलिब्रेट करणु घुरिजे। जी तव्हांजो फाइनल ईयर आहे, हींअर तव्हां वञणु था चाहियो सिंधी यूनिवर्सिटी मां, आख़िरी तव्हांजी टोपी अजरक ॾियारो आहे, तव्हां फाइनल ईयर जेकी फर्स्ट ईयर में 2K20 बैच अचे थी उनखे BBA वारनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु था चाहियो? जी बिल्कुलु असांजो फाइनल ईयर आहे, तंहिंजे करे असां हिन भेरे इंजॉय फुल कयो आहे। ऐं फाइनल जेको इहो रस्म आहे ऐं हिननि खे इहो जेको पैगाम ॾींदुसि, इहो जेको रस्म हलंदो थो अचे, महिरबानी करे हिनखे बंदि न कजो। रुकावटियूं बिल्कुलु ईंदियूं पर उनखे जेको आहे सो खणी हलिजो, उनखे बंदि न करणु घुरिजे। इहो तमामु जेको आहे सो कल्चर असांजी सकाफ़त आहे, उहा असांजी ताक़त आहे, उहा असांजी सभु कुझु आहे। बिल्कुलु सिंधी यूनिवर्सिटी आर्ट फैकल्टी में तव्हां ॾिसो त टोपी अजरक ॾियो ॾियारो मल्हायो पियो वञे, जेको 14 नवंबर ते पूरी सिंधी यूनिवर्सिटी में मल्हाइण जो नोटिफिकेशन कढियो वियो। हुन सभिनि पंहिंजे दीन ते ऐं उन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करे हिते 14 नवंबर ते अची टोपी अजरक ॾींहुं मल्हायो। हींअर असां मौजूदु आहियूं सिंधी यूनिवर्सिटी जे आर्ट फैकल्टी में, जिते तव्हां ॾिसो था सिंधी गाननि ते झुमरियूं पिया था लॻनि ऐं वॾो मज़ो इंजॉय करे रहिया आहिनि। इहे अॻियां इंजॉय ॾियनि था, इहे चवनि था त असांजो चवणु आहे त 1 डिसंबर ते असां एकता ॾींहुं असां रूम ई झूम सां मल्हाईंदासीं। कैमरामैन महबूब अली जमाल सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली, सोच TV, हैदराबाद।
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.